अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाला बोलो तरतीब उभम ढे वाकई खूब चयो आहे। फसल जव ज्वर कणक बाजरी संदने मुंड मौसम में। फसल जव ज्वर कणक बाजरी संदने मुंड मौसम में पोखींदा आहिनि लुणंदा आहिनि फसल हासिल कंदा आहिनि। ॾुठ में को बि अन्न जो झंगली गाह जे सदाई ॾुठ में को बि अन्न जो झंगली गाह जी पैदाइश हुजे। ॾुठ में को बि अन्न जो झंगली गाह जी पैदाइश हुजे जहिड़ो को साउन मंधाणो मखणी भर्ट वग़ैरह तरकारी तयारु करे खाईंदा आहिनि। ईअं आहे। वाकई ख़ूब चयो आहे। फसल जव ज्वर कणक बाजरी संदन मुंड मौसम में पोखींदा आहिनि ऐं लुणंदा आहिनि फसल हासिल कंदा आहिनि। अॼुकल्ह बर्गर रोल ब्रोस्ट फ्राई राइस अॼुकल्ह बर्गर रोल ब्रोस्ट फ्राई राइस फ्राई राइट कबाब रेशमी कबाब ईअं आहे। वाकई ख़ूब चयो आहे। फसल जव ज्वर कणक बाजरी संदन मुंड मौसम में पोखींदा आहिनि ऐं लुणंदा आहिनि फसल हासिल कंदा आहिनि। आराड़ी हिकु क़िस्म जो गाहु आहे जेको बरसाति जे मौसम में उभरंदो आहे। आराड़ी हिकु क़िस्म जो गाहु आहे जेको बरसाति जे मौसम में उभरंदो आहे। ठरी माण्हू इहो गाहु गुलनि सूधो वढे उन मां भाॼी तयारु करे खाईंदा आहिनि। वाकई ख़ूब चयो आहे। फसल जव ज्वर कणक बाजरी संदन मुंड मौसम में पोखींदा आहिनि ऐं लुणंदा आहिनि फसल हासिल कंदा आहिनि। पुण उन आराड़ीअ खे टहिकाए ॾुध विझी मिठो करे ठाहींदा आहिनि। ईअं आहे। वाकई ख़ूब चयो आहे। लाड़ तरफ़ ॾौरनि जे ॿिज जी भट खे आराड़ो या आराड़ी करे सॾींदा आहिनि। लाड़ तरफ़ ॾौरनि जे ॿिज जे भट खे आराड़ो या आराड़ी करे सॾींदा आहिनि। ईअं आहे। वाकई ख़ूब चयो आहे। फसल जव ज्वर कणक बाजरी संदन मुंड मौसम में पोखींदा आहिनि ऐं लुणंदा आहिनि फसल हासिल कंदा आहिनि। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। ज़मीन आसमान जे बुरनि आफ़तुनि खां पंहिंजे पनाह में शैतान जे शर विसवसनि खां पंहिंजी पनाह में रह हिफ़्ज़ अमान में रह अमन सलामती ॾे अता कर सिहत तंदुरुस्ती सुखियो सताबो खुशहाल कर भाग नसीब भलो कर। वाकई ख़ूब चयो आहे। फसल जव ज्वर कणक बाजरी संदन मुंड मौसम में पोखींदा आहिनि ऐं लुणंदा आहिनि ऐं फसल हासिल कंदा आहिनि। या करीम करम कर या रहीम रहम कर। वाकई ख़ूब चयो आहे। कंट्रीअ जे वण में कंट्रीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे। कंट्रीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे। सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि। ॼार जे वण में पेरूं थींदा आहिनि पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। ईअं आहे। खाटूबो ही हठ जेॾो डिघो ॿूटो थींदो आहे जंहिंजा पन ॿेर जे पननि जहिड़ा थींदा आहिनि। ईअं आहे। वाकई ख़ूब चयो आहे। खाटूबो मंझंदि ॿेर जेॾो मेवो थींदो आहे जेको ज़ाइके में खट मिठड़ो थींदो आहे। ईअं आहे। वाकई ख़ूब चयो आहे। कंट्रीअ जे वण में कंट्रीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि। ॼार जे वण में पेरूं थींदा आहिनि पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। ईअं आहे। अॼुकल्ह चिकन पास्ता मैगी डोंट मिठो अॼुकल्ह चिकन पास्ता मैगी डोंट मिठो पेटीज़ मुर्गो चुर्गो सैंडविच ईअं आहे। वाह के ख़ूब चयो आहे। कंट्रीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि।
यार जे वण में पेरूं थींदा आहिनि, पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। माण्हू मानी दागिनि ठोॾनि सिगरियुनि ते पचाईंदा, चांवर कुननि में रधींदा आहिनि। माण्हू मानी दागिनि ठोॾनि सिगरियुनि दागिनि ठोॾनि ते पचाईंदा, चांवर वग़ैरह कुननि में रधींदा। शहरनि वांगुरु देगिड़ा तवा वग़ैरह ताम कोन ठाहींदा आहिनि। अॼुकल्ह गैस जा चूल्हा सिगरी, गैस जा चूल्हा ओवन ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, कंडीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे, सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि। ॼार जे वण में पेरूं थींदा आहिनि, पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। बसर बटाटा टमाटा गजर मूरी तूरी तयारु करे खाईंदा आहिनि। बसर बटाटा टमाटा गजर मूरी तूरी तयारु करे खाईंदा आहिनि। मटर चणा चौरा फरियूं मिठियूं खाइण में मिठा थींदा आहिनि। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, कंडीअ जो वण में कंडीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे, सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि। ॼार जे वण में पेरूं थींदा आहिनि, पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। मुडाइटा मींहं पवंदा आहिनि, मुडाइटे मींहं बरसाति जे मौसम में चौमासे में मुडाइटा मींहं पवंदा आहिनि। मुडाइटे मींहं बरसाति जे मौसम ऐं चौमासे में बरसाति जी मौसम थरी माण्हुनि जे लाइ हिकु वॾी गनीमत आहे। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, कंडीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे, सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि। ॼार जे वण में पेरूं थींदा आहिनि, पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो। ज़मीन आसमान जे बुरन आफ़तुनि खां पंहिंजे पनाह में रख, शैतान जे शर विसवसनि खां पंहिंजे पनाह में, हिफ़्ज़ अमान में अमुन सलामती ॾे अता कर, सिहत तंदुरुस्ती अता कर, सुखियो सताबो खुशहाल कर, भाग भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, कंडीअ जो वण सिंगरियूं झलींदो आहे, सिंगरियूं खाइण में मिठियूं थींदियूं आहिनि। ईअं आहे। ॼार जे वण में पेरूं थींदा आहिनि, पेरूं खाइण में मिठा थींदा आहिनि। ईअं आहे। या करीम करम कर, या रहीम रहम कर।